नौसीम बिरासिटी जे गोठ हाफिज़ याकूब दुनिया में नुज़बान इताद पारा सकाफ़ती मच कचहरी जी शानदार तकरीब कोठाई वई। मच कचहरी में नाले वारे फनकारन क़ौमी गीत पेश करे बेटलन के झुमण ते मजबूर करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था नदीम अली मंगी जी हिन रिपोर्ट में। बिरासिटी जे गोठ हाफिज़ याकूब तुनिया में नौजवान तुनिया इताद पारा उताक जे अंगण ते मियां अजमल हुसैन तुनियो, गुलाम फारूक तुनियो, तौफीक अहमद तुनियो, बाबू अब्दुल कय्यूम तुनियो, इसरार अहमद तुनियो जी मेज़बानी हेठ धरती टीवी जे सॾ ते बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठ हिक पुरवकार शानदार कचहरी जी तकरीब कोठाई वई। इन मौके ते फनकारन सुगड़न गोठाणन धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मारू मिट मली रजा सभई परख्यासूं सौखी भाई सबको औखिय तू ही तू मौला मथा मूं बुढ़ो मलाज बाज जो। धरती अमर जे इन पैगाम पुॼाइण वारनि खे आऊं लख मुबारक ॾियां जेके अॼु सिंधी माण्हुनि जे ॾुखनि सूरनि ऐं मज़लूमनि जा हवाला पूरी दुनिया ते पहुचाइनि पिया ऐं पंहिंजे सिंधी तहज़ीब खे उजागर कनि पिया। सांदो केर मयार हक सांदो केर मयार वो यार सांदो केर मयार सिंधुड़ीअ ते सिर केर न ॾींदो सांदो केर मयार। कचहरी थी चुकी है, लास्ट ईयर भी थी, वरी हिन वक्त बस आई मचकोट आयो आहे ऐं परे का दोस्त आयल आहिनि ऐं अॻिते वीडियो कंदा रहंदासीं इंशाअल्लाह। सिंध जे हिसाब सां सकाफ़त जे हिसाब सां फर्स्ट क्लास प्रोग्राम आहे। असांजी सिंध जेका पूरी दुनिया में हिकिड़ी बेहतरीन ऐं भरपूर तहज़ीब ऐं सकाफ़त रखंदड़ ॿोली आहे ऐं 5000 साल पुराणी असांजी सकाफ़त आहे। नाज़रीन तव्हां हिते आयल महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन हमीद कुरेश सां गॾु नदीम अली मंगी, धरती टीवी, बिरासी।